ऐं कृष्णलाल परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जो सबक को सतों पढ़ियासीं, जंहिंजो उनवान हो असांजो कुटुंब। अॼु असां इन सबक जी मश्क कंदासीं। हिन मश्क जा 7 हिस्सा आहिनि। पहिरियों हिस्सो आहे, चए थो ज़बानी जवाब ॾियो। अलिफ बे जीम ही सवाल आहिनि। अलिफ सवाल आहे, तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं रांदियूं खेॾंदा आहियो? हिन जो जवाब आहे, असां लिक लिकोटी, वंजवटी ऐं क्रिकेट रांदि खेॾंदा आहियूं। बे सवाल आहे, गंद किचिरो किथे उछलाइणु घुरिजे? त हिन जो जवाब आहे, गंद किचिरो गंद किचिरे जे दॿे में उछलाइणु घुरिजे। जीम सवाल आहे, सुठियूं आदतूं कहिड़ियूं आहिनि? त हिन जो जवाब आहे, माउ पीउ जो चयो मञिजे, वॾनि जो अदब करणु घुरिजे, सदाईं सच ॻाल्हाइजे, पाण में प्यार ऐं मुहबत सां रहणु घुरिजे, वक़्त ते मानी खाइजे, वक़्त ते रांदि कजे ऐं वक़्त ते पढ़िजे, सवेर सुम्हिजे ऐं सवेर उथिजे। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, पंहिंजे कुटुंब जो तारुफ़ करायो। हिन मश्क जो टियों हिसो आहे, चए थो सबक में मीम सां शुरू थींदड़ 4 लफ़्ज़ ॻोल्हे लिखो, जीअं मदद। हिन सबक में मीम सां शुरू थींदड़ इहे 4 लफ़्ज़ मूं हिते लिखिया आहिनि। मुंहिंजो, मुंहुं, मंझंदि, महबत। हिन मश्क जो चोथों हिसो आहे, चए थो मुनासिब लफ़्ज़ चूंडे जुमिला मुकमिल करियो। ही जुमिला आहिनि ऐं हिननि जुमिलनि जे साम्हूं ही लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि। हिन में जेको मुनासिब लफ़्ज़ आहे उहो हिते लिखणो आहे। त पहिरियों जुमिलो आहे, हीउ असां ख़ाल ॻोठु आहे। हिन लाइ लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि, जो, जा, जी। टिनी लफ़्ज़नि मां मुनासिब लफ़्ज़ ईंदो जो। हीउ असां जो ॻोठु आहे, लिखंदासीं जो। ॿियो जुमिलो आहे, अम्मा ऐं बाबा बि पढ़ण लिखण में असां ख़ाल मदद कंदा आहिनि। हिन जुमिले लाइ लफ़्ज़ साम्हूं ॾिना पिया आहिनि, जो, जा, जी। त हिते लफ़्ज़ थींदो जी। अम्मा ऐं बाबा बि पढ़ण लिखण में असां जी मदद कंदा आहिनि। हिते लिखंदासीं जी। असां मंझंदि ख़ाल घर मोटी ईंदा आहियूं। हिन जुमिले लाइ लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि, जो, जा, जी। हिननि मां मुनासिब लफ़्ज़ थींदो, असां मंझंदि जो घर मोटी ईंदा आहियूं। हिते लिखंदासीं जो। हीउ जुमिलो आहे, असां ख़ाल घर ॻोठ में आहिनि। हिन जुमिले लाइ लफ़्ज़ ॾिना पिया आहिनि, जो, जा, जी। त हिन जुमिले लाइ मुनासिब लफ़्ज़ थींदो जा। असां जा घर ॻोठ में आहिनि, जा। हीउ जुमिलो आहे, असां ख़ाल ॻोठ में छोकिरियुनि लाइ बि स्कूल आहे। हिन लाइ लफ़्ज़ आहिनि, जो, जा, जे। मुनासिब लफ़्ज़ थींदो जे। हिते लिखंदासीं जे। असांजे ॻोठ में छोकिरियुनि लाइ बि स्कूल आहे। हिन मश्क जो 5हों हिसो आहे, हम आवाज़ लफ़्ज़ हिक ॿिए सां मिलायो। हम आवाज़ जो मतिलबु आहे त अहिड़ा लफ़्ज़ जिन जो पोयों आवाज़ साॻियो हुजे। इन्हनि लफ़्ज़नि जा पोयां आवाज़ हम हुजनि, साॻिया हुजनि। जीअं हीउ लफ़्ज़ आहे, आहे जो हम आवाज़ थींदो नाहे, त आहे खे मिलाईंदासीं नाहे सां। अच, अच जो हम आवाज़ थींदो सच, मिलाईंदासीं अच खे सच सां। धोई, धोई जो हम आवाज़ थींदो ॾोई। राति, राति जो हम आवाज़ थींदो ज़ाते, त राति खे मिलाईंदासीं ज़ात सां। मानी, नी आवाज़ जे पोयों हिन जो हम आवाज़ लफ़्ज़ थींदो नानी। नानी में पोयां नी आहे, त हिन मानी जो हम आवाज़ थींदो नानी, मिलाईंदासीं। लीक ज़रिए मुनासिब लफ़्ज़ मिलायो। ही आहिनि रिश्तनि जा नाला। पीउ खे मिलाईंदासीं माउ सां। ॾाॾो, ॾाॾी सां मिलाईंदासीं। चाचो, चाची सां मिलाईंदासीं। भाउ, भेण सां मिलाईंदासीं। हिन मश्क जो 7हों हिसो आहे, चवे थो यादि रखो त गॾिजी कमु कजे, हिक ॿिए जी मदद कजे, गॾिजी रांदि रूंद कजे, माउ पीउ जो चयो मञिजे, पाण में प्यार ऐं मुहबत सां रहिजे। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जे 7हें सबक जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक को 8हों पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। सब्सक्राइब कजो। महिरबानी।